अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक, सब ख़ैर। ऐं तव्हांजी चई सघो था होस्ट ऐं कम ब्यूटिशियन ज़ारा शेख तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां पंहिंजो सकाफ़ती ॾियारे जो प्रोग्राम खणी। ऐं अल्लाह जे नाले सां शुरू करियूं था जेको निहायत रहम करण वारो आहे, असां सभिनी ते रहम करण वारो आहे। ऐं अॼु जो ॾियारो जेको आहे असां तमामु ख़ूबसूरत नमूने सां मल्हाईंदा आहियूं। ऐं ख़ासि करे असां सिंधियुनि जे लाइ त इहो वॾो एज़ाज़ु आहे त असां जॾहिं सिंधी वियरिंग्स पाईंदा आहियूं, सिंधी कल्चर जूं शयूं पाईंदा आहियूं त इलाही गर्व महसूसु कंदा आहियूं। ऐं मूंखे ख़बर आहे असांजा सिंधी जेके असांजे सिंध में रहनि था या असांजे सिंध खां ॿाहिरि रहनि था, सभई हिन ॾींहंनि जो इंतज़ारु कंदा आहिनि त कॾहिं ही ॾींहुं ईंदो ऐं असां ख़ुशियूं मल्हाईंदासीं, तयारु थींदासीं। ख़ैर असांजी सिंध त सदियुनि खां एतिरी ख़ूबसूरत रही आहे, एतिरी कलरफुल रही आहे। जीअं असांजी अजरक में कलर्स आहिनि, जीअं असांजी सिंधी टोपी में कलर्स आहिनि। अजरक में जेको ॻाढ़ो कलर आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त केतिरो ख़ूबसूरत कलर आहे। ऐं उहो कलर असांजी यकचहती, असांजी महिमान नवाज़ी ऐं असांजे ख़ुलूस खे बयानु करे थो। पर उन में जॾहिं वाइट कलर जा डॉट्स अची वञनि था त उहो असांजी वरी सॉफ्टनेस ऐं असांजी प्यारे हुजण जो अहसासु ॾियारे थी माण्हुनि खे त असांजो जेको ही लिबास आहे उहा असांजी सुञाणप आहे। ऐं इहा सुञाणप असांखे असांजी सिंध धरतीअ ॾिनी आहे। ऐं असां फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं जॾहिं असां पंहिंजी हिन धरती ते पैदा थिया आहियूं त तमामु घणी इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आऊं बेसिकली पाण बि ॾाढो इन शइ खां मज़हूस थींदी आहियां त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजे धरती सां बिलोंग कयूं था, असांजे लाइ वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। सो अॼु असां वटि तव्हांखे असांजो सेट ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो हूंदो। असां वटि प्यारियूं प्यारियूं असां मुंहिंजूं छोकिरियूं बि नज़र ईंदियूं हूंदियूं जेके असांजा सिंधी वियरिंग्स पाए आयूं आहिनि। ऐं अॼु तव्हां इहो सोचींदा हूंदा त यार ज़ारा शेख जेका आहे उहा छा कंदी। सो ज़ारा शेख तव्हांजे लाइ जेको प्रोग्राम खणी आई आहे उहो इहो आहे त असां वटि हिकिड़ी नंढड़ी मौजूदु आहे ऐं उन्हनि जो नालो आहे शहज़ादी। ठीकु आहे, हाणे शहज़ादी बि असां सां मौजूदु आहे। कोशिशि कंदासीं त शहज़ादी खां कुझु न कुझु पुछंदासीं त शहज़ादी जेको आहे असांखे छा ॿुधाईंदी। ऐं थोरी देरि में शहज़ादी साहिबु कॉन्टेक्ट में ईंदासीं। पर असां वटि जेके असांजो महिमान आहिनि, जेके मुंहिंजूं मोस्टली तव्हां मूं सां गॾु ईंदियूं आहिनि, तव्हां सुञाणंदा हूंदा शिफ़ा। ऐं शिफ़ा खां पोइ सोरठ आहे। ऐं शिफ़ा मोस्टली मूं सां गॾु ईंदी आहे जेके आउं मेकअप वग़ैरह या हेयर स्टाइल्स वग़ैरह ठाराईंदी आहियां। उन खां पोइ सोरठ मुंहिंजी माशाल्लाह सां हेयर एक्सपर्ट आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में मूंखे हिनखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे त शिफ़ा ही ॿई ॼणियूं केरु आहिनि। सोरठ आहे मुंहिंजी हेयर स्टाइलिस्ट हूंदी आहे मुंहिंजे सलोन ते। ऐं उन खां अलावा मूं हिकिड़ी नंढड़ी मॉडल खई आहे जंहिंजो नालो आहे अलविना। सो अलविना खे अॼु असां हिकिड़ो सिंधी लुक ॾींदासीं। ऐं असां कोशिशि कंदासीं त तव्हां असांखे कॉल कयो ऐं असां सां कॉन्टेक्ट में अचो। ऐं असांजो नंबर्स स्क्रीन ते हलंदा हूंदा आहिनि, तव्हां असांखे कॉल करे सघो था, तव्हां असां सां ॻाल्हाए सघो था। असां तव्हांखे हर शइ ॿुधाईंदासीं छो जो हींअर ज़ारा शेख तव्हां सां गॾु हिकिड़ी एज़ ए कंपेयर बि मौजूदु आहे ऐं एज़ ए तव्हांजी ब्यूटिशियन जेका मोस्टली हर वीकेंड ते वीकडेज़ ते तव्हां वटि ईंदी आहे ऐं तव्हांखे नंढियूं नंढियूं टिप्स ॾींदी आहे। सो अॼु असांजो जेको ख़ूबसूरत ॾिहाड़ो आहे, इन ॾिहाड़े खे असां तमामु प्यारे नमूने सां मल्हाइण जो सोचियो आहे। जीअं तव्हांखे हिते अजरकूं नज़र ईंदियूं हूंदियूं, तव्हांखे हिते असांजी ख़ूबसूरत रिली नज़र अचे पई जेके असांजे ॻोठनि में तमामु ख़ूबसूरत नमूने सां असांजूं जेके लेडीज़ आहिनि उहे पंहिंजे हथनि सां ठाहींदियूं आहिनि। ऐं इहो हुनर जेको आहे उहो असांजी सिंध में मौजूदु आहे। ऐं असांजी जेका सिंध जी रिली आहे उहा दुनिया जे कई मुल्कनि में सुञाणी वञे थी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजी जेका सिंध धरती आहे उहा क़दीम धरती आहे जिते सूफ़ियुनि जो राज रहियो आहे ऐं शाह लतीफ़ जी शाइरी रही आहे जेका दुनिया जे जेके बि वॾा माण्हू आहिनि उन्हनि शाह लतीफ़ खे पढ़ियो आहे, ॻायो आहे ऐं उन ते अमल कयो आहे, उन ते आर्टिकल्स लिखिया आहिनि, उन्हनि जे बारे में काफ़ी कुझु डिस्कस कयो आहे। सो आहिस्ता आहिस्ता हली करे असां इहो बि ज़रूरु तव्हां सां डिस्कस कंदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां
त असां जॾहिं सिंधी सकाफ़ती डे या ॾिहाड़ो करे मल्हाईंदा आहियूं त उहो असांजो ॾिहाड़ो जेको हूंदो आहे उहो सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जो न आहे। ही असांजो ॾिहाड़ा जेके आहिनि असां डेली पंहिंजो सकाफ़ती ॾींहं करे मल्हाए सघूं था, पर असां हिकिड़ा ॾींहं चूज़ करे रखिया आहिनि त बाबा असां सभु मिली करे असां कुंड में हुजूं, कुड़छ में हुजूं, वाहन में हुजूं, ॻोठनि में हुजूं, शहरनि में आहियूं, ॿियनि मुल्कनि में रहूं था, उतां असां सभु ॼणा मिली करे गॾिजी हिकु जान थी करे असां पंहिंजो ही ॾिहाड़ो मल्हायूं था। ऐं इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे छो जो असांजा काफ़ी रिलेटिव्स, असांजा फ्रेंड्स, असांजा कलीग्स जॾहिं ॿाहिरनि मुल्कनि मां असां सां कचहरियूं कंदा आहिनि या हिननि ॾींहंनि ते असां सां मिली करे असांजे ॾींहंनि जो हिन सिंधी ॾिहाड़े जी हिकिड़ी ख़ुशूसियत सां ते मिली करे जॾहिं असां पंहिंजा फंक्शन्स कंदा आहियूं, असां पंहिंजा प्रोग्राम्स कंदा आहियूं, असां गॾिजाणियूं कंदा आहियूं त उहो ॾाढो असांजे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत तरीन असांजो टाइम हूंदो आहे। ऐं उहो टाइम जेको आहे असां पूरो साल असां मिस कंदा आहियूं। ऐं होप सो मूंखे लॻंदो हूंदो त तव्हां बि असां वांगुरु ई इहो पूरो साल मिस कंदा हूंदा। ऐं तव्हांखे ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त असां जे सलोन्स ते बि असां बाक़ाइदा थीम्स रखंदा आहियूं त असांखे सिंधी ड्रेसिस पाइणियूं आहिनि, सिंधी ड्रेसिस पाइणियूं आहिनि ऐं उहे ड्रेसिस जेके आहिनि असां शो कराईंदा आहियूं असां जॾहिं कस्टमर ईंदो आहे। त हाणे असां हलूं था असांजी मॉडल ॾांहुं ऐं मॉडल खे मेकअप करे ॾेखारींदासीं। त छा आहे, अचो त स्टार्ट करियूं था। त असांजी मॉडल जेका आहे अलवीना आहे, उन जे लाइ मूंखे जेको आहे इलाही सॉफ्ट मेकअप करिणो आहे। एतिरो हैवी मेकअप तव्हांखे ख़बर आहे, मूं पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां त एतिरो हैवी मेकअप हले कोन थो। बट असां अॼु सिंधी ॾिहाड़े खे जेके असांजूं सिंधी न्याणियूं आहिनि, सिंधी छोकिरियूं आहिनि, उन्हनि खे शो कराइण जे लाइ असां कुझु तव्हांखे सेखारियूं था त जीअं तव्हां इहे शयूं सिखो ऐं पोइ तव्हां जेके कंहिं बि फंक्शन में वञो था, कपिड़ा चेंज कयो था, सिंधी वारा सिंधी अजरकूं पायो था, सिंधी कपिड़ा पायो था, त उहे जेके आहिनि उहे वियरिंग करे ऐं उन खां पोइ तव्हां वरी मेकअप कयो। सो तव्हांखे आउं मेकअप करे ॾेखारियां थी। तमामु सॉफ्ट मेकअप ॾींदासीं ऐं तमामु सुठो मेकअप ॾींदासीं। ऐं असांजी मॉडल जेका आहे अलवीना, तव्हां जो हेयर स्टाइल कंहिं ॾिनो आहे? हेयर स्टाइल सोरठ ॾिनो आहे। ऐं सोरठ इन शइ खे सोचे सम्झी ॾिनो आहे त अॼु असांजो सिंधी ॾिहाड़ो आहे ऐं तमामु असांजा ॾिसंदड़, असांजूं भेनरूं, असांजूं दोस्तूं जेके असांखे ॾिसनि पियूं, उहे असांजो जेको मेकअप आहे उहो ॾिसी ऐं उन खां पोइ असांजे मेकअप खे फॉलो कंदियूं। ऐं तव्हां ॾिसो पिया त असां थोरो सो ब्राइट कॉम्प्लेक्शन अलवीरा ते खयो आहे, पर ही एतिरो ब्राइट कॉम्प्लेक्शन न थी बीहंदो। जॾहिं असां इन्हनि खे ब्लेंडिंग ॾींदासीं त इहो तमामु सॉफ्ट ॾांहुं वेंदो। तव्हांखे को बि क्वेश्चन करिणो आहे, का बि ॻाल्हि करणी आहे त तव्हां असां सां कॉन्टेक्ट में अची सघो था। अलवीरा जो असां हींअर बेस ठाहियूं पिया ऐं ही असां लिक्विड फाउंडेशन खे यूज़ करियूं पिया अलवीरा जे फेस ते। ऐं अच्छा, सिंधी कल्चरल डे, हिन में असांजी जेका ज्वेलरी हूंदी आहे उहा असांखे डिफरेंट प्लेसिस तां, डिफरेंट जॻहनि तां मिलंदी आहे, राइट। त ही ज्वेलरी ख़ासि करे असांजूं जेके सिंधी ड्रेसिस आहिनि, जेके असांजा सिंधी कल्चरल डेज़ जा ॾींहं ईंदा आहिनि, त ख़ासि करे असांखे ही प्रोवाइड कयूं उन्हनि ते डिफरेंट जॻहियुनि ते असांखे जॾहिं ही मिलंदियूं आहिनि त असां कोशिशि कंदा आहियूं त असां उहे परचेज़ कयूं ऐं उहे असां पायूं। सो असांजूं जेके बि छोकिरियूं आहिनि हिते, असांजी सिंधी जेके गर्ल्स आहिनि, या तव्हांखे ख़बर आहे त असांजो रुॻो सिंधी गर्ल्स न, असां वटि जेके बि ॿियनि बि कंट्रीज़ सां तालुक़ु रखंदड़ असांजूं फ्रेंड्स आहिनि या असांजूं दोस्तूं आहिनि, उहे बि
तमामु पसंदि कंदियूं आहिनि असांजे हिननि ड्रेसिस खे। ऐं तव्हांखे ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां, जेके असांजा फ्रेंड्स जेके आउट ऑफ कंट्री रहंदा आहिनि, ख़ासि करे असां सां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदा आहिनि त असांखे जेको आहे सिंधी कल्चरल डे ते असांखे ज्वैलरी मोकिलियो या असांखे कपिड़ा मोकिलियो। पोइ उन्हनि जा चूज़ थियल कपिड़ा असां काफ़ी अरसो पहिरीं ठाराइणु शुरू करे छॾींदा आहियूं ऐं पोइ असां उन्हनि खे जेके आहे गिफ्ट कंदा आहियूं असांजो जॾहिं हीउ ॾींहुं ईंदो। छो जो हीउ ॾींहुं जेको असांजे लाइ आहे ईद जो ॾींहुं आहे ऐं जॾहिं असां ईद जे ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं त तव्हांखे ख़बर आहे नवां कपिड़ा त पाइणु ज़रूरी हूंदा आहिनि ऐं नवनि कपिड़नि सां वरी असांजो जेको आहे लुक ॾाढो ख़ूबसूरत निकिरंदो ऐं ख़ासि करे असांजो जेको सिंधी ड्रेस आहे उन सां त हूअं ई ख़ूबसूरती दुबाला थी वेंदी आहे। सो असांखे इहो बि करणु घुरिजे त असांजा सिंधी जेके ॾींहं अचनि था उन्हनि में असां कोशिशि करियूं त यकजहती जे लाइ असां मिली करे, मूंखे ख़बर आहे रैलियूं निकिरंदियूं आहिनि ऐं असां रैलियुनि में बि वेंदा आहियूं, असां ॾाढा सिंधी सॉन्ग्स ॻाईंदा आहियूं, असां पंहिंजी गाॾियुनि खे सजाईंदा आहियूं, असां पंहिंजे घरनि खे सजाईंदा आहियूं सिर्फ़ु इहो ॾेखारण जे लाइ त असां गॾु आहियूं। न, अगरि तव्हां इहो सम्झो पिया त असां इहे सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ कंदा आहियूं त ईअं कोन हूंदो आहे। असां ॾाढो इन शइ खां ख़ुशि थी करे उन खां पोइ असां पंहिंजे कल्चरल डे खे शो ऑफ कंदा आहियूं। ॿी इहा शइ त असां सिंध सां जॾहिं तालुक़ु रखूं था त काफ़ी अहिड़ा एरियाज़ अचनि था जीअं सराइकी आहिनि, तव्हां सराइकी लैंग्वेज ॿुधी हूंदी ऐं असां वटि जेके बि असांजूं सिंधी भेनरूं या जेके सराइकी एरियाज़ में रहनि थियूं, सराइकी ॻाल्हाइण वारियूं आहिनि, ज़्यादातर उहे जॾहिं असांजी सिंध में हूंदियूं आहिनि त तव्हांखे ख़बर आहे त असांजे ई वियरिंग्स पाईंदियूं आहिनि ऐं उहे वियरिंग्स जेके आहिनि हू पंहिंजो पाण खे शो कराईंदियूं आहिनि त भई असां जेके आहियूं सिंध सां बिलोंग कयूं था। न त काफ़ी असां अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि जेके सिंध में रहंदे करे बि सिंध खे फील न कंदा आहिनि। असां कॾहिं कॾहिं किथे बि वेंदा आहियूं त असांखे डिफरेंट क़िस्म जा माण्हू मिलंदा आहिनि। ॾिसो त टाइम अची वियो आहे ब्रेक जो, अचो त हिकिड़ो ब्रेक वठूं था एंड देन कम बैक। ब्रेक खां पहिरीं असां बेस कंप्लीट कयो पे, बेस कंप्लीट थी वियो आहे। असां वटि सोरठ जेका आहे उन स्टार्ट करे छॾियो आहे हेयर स्टाइल ऐं असां अॼु जेके आहिनि सिंधी ॾियारे जे हिसाब सां असांजे सिंधी सकाफ़ती जेको ॾींहुं आहे उन जे हिसाब सां असां हेयर स्टाइलिंग खे तव्हांखे ॾेखारूं था त कहिड़े तरीक़े सां तव्हां जॾहिं तव्हां रैलियुनि में निकिरो था, जॾहिं तव्हां कंहिं प्रोग्राम में वञो था त तव्हां हेयर स्टाइल्स ॾियो। सो सोरठ कंटिन्यू कंदी हेयर स्टाइल, लास्ट में असां तव्हांखे लास्ट लुक ॾेखारींदासीं। सोरठ तव्हां कहिड़ो हेयर स्टाइल ॾियो पिया? हा, सोरठ चवे पई त असां कल्चरल डे जे हिसाब सां हेयर स्टाइल ॾियूं पिया त पोइ सोरठ कंटिन्यू करे पई, असां बि पंहिंजे मेकअप खे कंटिन्यू कयूं था। हींअर असां लूज़ पाउडर खे कंप्लीट कयूं पिया अलवीना जे चहिरे ते ऐं तमामु सॉफ्ट मेकअप हूंदो ऐं तमामु ख़ूबसूरत लॻंदो, पर ही मेकअप तव्हांखे घर में ट्राई ज़रूरु करिणो आहे। असां पहिरीं बेस कंप्लीट कयो आहे, मॉइस्चराइज़र वग़ैरह तव्हांखे पहिरीं मां ॿुधाए चुकी आहियां त असां मॉइस्चराइज़र्स यूज़ कंदा आहियूं। पहिरीं असां सियारे जे मौसम जे हिसाब सां मॉइस्चराइज़ करे छॾी हुई स्किन, प्रेप करे छॾी हुई स्किन, प्राइमर यूज़ करे छॾियो हो, देन असां पंहिंजो बेस विहारियो आहे ऐं असां लूज़ पाउडर ब्रश जे मदद सां टैबिंग करे ऐं पोइ असां यूज़ कयूं पिया। अच्छा, स्कूल्स में सिंधी ॾियारनि खे असांजे सिंधी ॾियारा जेके बि अचनि था आहिनि त असांजो पूरो साल जेको आहे उहो अगरि असां चाहियूं त सिंधी कल्चरल डे मल्हाए सघूं था, बट असां जॾहिं सिंधी ज़ुबान जी ॻाल्हि करियूं था, सिंधी कल्चर जी ॻाल्हि करियूं था त असांजा ॿार बढ़ी चढ़ी उन में हिसो वठंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि ऐं पेरेंट्स खे बि तंग कंदा आहिनि त असांखे सिंधी ड्रेसिस वठी ॾियो। सो काफ़ी पेरेंट्स जेके हूंदा आहिनि उहे बि ॿारनि जे लाइ काफ़ी तगोदोड़ करे उन्हनि जे लाइ सिंधी अजरकूं कलेक्ट कंदा आहिनि। छो जो मोस्टली असां सिंधी अजरकूं जेके आहिनि असां ॻोठनि में जॾहिं ॻोठनि जी साइड वेंदा आहियूं त असांखे सिंधी अजरकूं वेयर कंदे काफ़ी असांजा सिंधी भाइर, सिंधी असांजा वॾड़ा असांखे नज़र ईंदा आहिनि
ऐं उहे ॾाढा सुहिणा सुहिणा लॻंदा आहिनि, छो जो सिंधी टोपी जेका आहे न उहा ॾाढी ख़ूबसूरत असांजी सिंधी जी सुञाण आहे, सिंधी टोपी आहे, सिंधी अजरक आहे। सो सिंधी जीअं असांजा ही गग्गा आहिनि तमामु ख़ूबसूरत लॻंदा आहिनि जॾहिं असां जूं नंढड़ियूं नंढड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं छोकिरियूं पाईंदियूं आहिनि। ऐं हाणे असां हलूं था कंटोरिंग जे तरफ़, ठीकु है। त असां कंटोर कंदासीं असांजी मॉडल खे कंटोर करण जे लाइ असां कंटोरिंग ब्रश खणंदासीं ऐं असां स्लाइट असां कंटोरिंग कंदासीं। असां एतिरी हैवी कंटोरिंग कोन कंदासीं छो जो असांजी जेका आहे मॉडल आहे उन जो तमामु ख़ूबसूरत चहिरो आहे, उनखे एतिरी हैवी कंटोरिंग जी ज़रूरत न आहे। सो असां कंटोरिंग ॾांहुं वेंदासीं। कंटोर तव्हां ॾिसो पिया त आउं बिल्कुलु स्लाइट कंटोरिंग खणा पई त जीअं असां हिननि जे फेस खे सुठे तरीक़े सां कंटोर करे सघूं। ही ॾाढा ख़ुशी जा ॾींहं आहिनि ऐं ही ख़ुशी जा ॾींहं असांजे लाइ ॾाढी अहमियत रखनि था। हा, रुगो मर्दनि लाइ न हूंदा आहिनि, औरतुनि जे लाइ बि हूंदा आहिनि। असांजूं औरतूं जेके घरनि में महज़ूज़ रहिजी वेंदियूं आहिनि घरनि जे कमनि कारनि में या जॉब्स ते, त हू इंजॉय न करे सघंदियूं आहिनि। त निकिरो ॾाढो सुठो ॾींहुं आहे असांजो, ख़ूबसूरत सो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते असां जॾहिं निकिरी हिक ॿिए सां मिलंदा आहियूं, जीअं ईदुनि जे ॾींहंनि में माण्हुनि जे घर वेंदा आहियूं त उन ई तरीक़े सां जॾहिं असां उन्हनि जे हिन ॾींहं ते असां हिक ॿिए सां जॾहिं मिलंदा आहियूं त ॾाढो सम्झो त ख़ूबसूरत सो समा हूंदो आहे। ऐं असां सिंधियुनि जे घरनि में असां त हूअं ई सिंधी महिमान नवाज़ आहियूं ऐं असां वटि जॾहिं बि को महिमान ईंदो आहे त असां उन्हनि जी महिमान नवाज़ी में का कसर न छॾींदा आहियूं। असां वटि आउटसाइडर जॾहिं ईंदा आहिनि, सिंधियुनि खे त ख़बर आहे, मोस्टली असांजे सिंधी माण्हुनि खे त ख़बर आहे त असां वटि सिंधी जेको कल्चर आहे उन में असांजी ख़ूबसूरत तरीन असांजो जेका हिते सुञाणप आहे असांजी उहा आहे महिमान नवाज़ी। ऐं उहा महिमान नवाज़ी असां सिंधियुनि जी सुञाणप आहे, ठीकु है। त जॾहिं असां सिंधी कल्चर जी ॻाल्हि करियूं था, जॾहिं असां सिंधी समाज जी ॻाल्हि करियूं था, जॾहिं असां सिंधी वियरिंग जी ॻाल्हि करियूं था, जॾहिं असां सिंधी हुजण जी ॻाल्हि करियूं था, त असां में अलाह साईं कुझु क्वालिटीज़ रखियूं आहिनि, कुझु शयूं रखियूं आहिनि जेके असां अगरि ॿुधायूं बि न पर असांखे माण्हू ॾिसी करे सम्झी वेंदा आहिनि त ही सिंधी ज़ुबान जा माण्हू आहिनि, छो जो असांजी ज़ुबान ॾाढी मिठी ज़ुबान आहे ऐं इहा मिठी ज़ुबान असांजी सुञाणप आहे। ऐं ख़ासि करे जेके घरनि में औरतूं वेठियूं आहिनि न, हा, उन्हनि खे बि पंहिंजो पाण खे तयारु करणु घुरिजे। घरनि में स्लाइड ॾिसो, असां बिल्कुलु लाइट सो सॉफ्ट सो मेकअप खणी वञूं पिया, हल्को हल्को सो ब्लश ॾियूं पिया, त असांजूं जेके बि अदियूं ॾिसनि पियूं हींअर असांखे उहे कोशिशि कनि त एतिरो सॉफ्ट और प्यारो सो ख़ूबसूरत सो मेकअप कनि। हीअ असांजी नंढड़ी तव्हां ॾिसंदा हूंदा तमामु प्यारी लॻंदी हूंदी तव्हांखे, ऐं जॾहिं कंप्लीट थी वेंदो त तमामु ख़ूबसूरत नमूने सां तव्हांखे हिननि जो लुक लॻंदो, असांजो सिंधी लुक लॻंदो जेको असां अॼु करणु चाहियूं पिया। त इन जे करे तव्हां तमामु घणी हिन मेकअप में तमामु घणी महिनत न आहे। तव्हां ॾिसो त अच्छा, जेके सिंधी अॼु मूंखे त थोरो तव्हांजे लाइ ऐं शयूं बि खणी आई हुअसि, उहे हीअ ॾिसो असांजा सिंधी कल्चरल असांजी ज्वैलरीज़ हूंदियूं आहिनि न, काफ़ी माण्हुनि खे ख़बर कोन हूंदी आहे त यार कहिड़ियूं ज्वैलरीज़ पाइणियूं आहिनि, छा पाइणो आहे। त आउं कुझु न कुझु तव्हांजे लाइ खणी आई हुअसि त तव्हांखे शो करायां। त मोस्टली मूं वटि छोकिरियूं ईंदियूं आहिनि ऐं पुछंदियूं आहिनि त कल्चरल डे जे हवाले सां कहिड़ी ज्वैलरी पाराइजी वञे, असां कहिड़ी ज्वैलरी पायूं। त अॼु हिकिड़ी त ज्वैलरी मूं हिन नंढड़ी खे अलवीना खे पाराई आहे ऐं कुझु खणी बि आया आहियूं जेको असां कोशिशि कंदासीं त शिफ़ा जो हेयर स्टाइल जॾहिं कंप्लीट थी वेंदो त असां उन्हनि खे लास्ट में पाराईंदासीं। तव्हां ॾिसिजो ॾाढो ख़ूबसूरत सो लुक ईंदो। अॻे असांजे जेको सिंधी थोरो पुराणो दौरु हूंदो हो त उन्हनि में वॾा वॾा झूमक पाराया वेंदा हुआ। ऐं हीअ झूमक अगरि असांजी कैमरा फोकस करे पई त हीअ झूमक मूं रखिया आहिनि। शिफ़ा अगरि तव्हांजे वेझो आहे त शिफ़ा तव्हां खणी ॾेखारे सघो था त हीअ झूमक जेके वॾा वॾा रखिया आहिनि, जी हीअ असांजा कल्चरल झूमक आहिनि जेके असां सिंधी ख़ासि करे पंहिंजनि शादियुनि में, पंहिंजनि ख़ुशियुनि जे मौसमनि में, पंहिंजनि
कुंवारनि खे पाराईंदा आहियूं ऐं असांजो जिन जो विहांउ हूंदा आहिनि उते छोकिरियूं जेके हूंदियूं आहिनि उहे इहे सिंधी ड्रेसिस या सिंधी ज्वैलरी पाइणु पसंदि कंदियूं आहिनि। हाणे हलूं था असां मेकअप आई मेकअप जे तरफ़ ऐं आई मेकअप असां एतिरो हेवी कोन कंदासीं। वरी ॿुधायां पई त असां तमामु सॉफ्ट आई मेकअप ते वेंदासीं। सो सॉफ्ट आई मेकअप जे लाइ ऐं हल्को सो गोल्डन कलर खणा पई ऐं जेको असां बिल्कुलु मिड ऑफ आइज़ ते ॾियूं पिया। तव्हां कमु सिखण सां गॾोगॾु बि असांजे प्रोग्राम खे इंजॉय कंदा हूंदा। हिन साइड सोरठ हेयर स्टाइलिंग ॾिए पई, हिन साइड आउं तव्हांखे मेकअप करे ॾेखारां पई त मेकअप जेको आहे औरत जी त ख़ासि करे सुञाणप आहे। असां अधूरा फील कंदा आहियूं जॾहिं मेकअप न थियल हुजे। त असांजो हीउ जेको अॼोको ॾींहुं आहे, सम्झो ईद जो ॾींहुं जेको आहे कल्चरल डे, उहो ॾींहुं असां ख़ुशी सां प्यार सां ॾाढो दिलि सां मल्हाईंदा आहियूं ऐं उन में हीअं असां अगरि तयारु थियूं त छा खपे। असां आइज़ जेके आहिनि स्लाइड गोल्डन करे छॾियूं आहिनि। उन खां पोइ असां कॉर्नर ॾींदासीं ऐं कॉर्नर ब्राउन शेड सां खणणु चाहियां पई आऊं हिननि जी आइज़ खे थोरो इनहेंस करण जे लाइ। ऐं तव्हां ॾिसी सघो था त आऊं टू कलर्स ते कमु कयां पई ऐं टू कलर्स ते कमु करण जे लाइ असांखे सिर्फ़ु टू शेड्स जी ज़रूरत हूंदी आहे। असां आइज़ खे सर्किल में खणी वञी आई बॉल ते कमु कयूं पिया, आई बॉल खां मथे न पिया वञूं। ओके बेटा तव्हां आइज़ खोलिजो। आइज़ खोलण सां तव्हां हिन आइज़ में बिल्कुलु फ़र्क़ु महसूसु कंदा हूंदा जी। ऐं ही असांजो जेको सिंधी दौरु आहे न, असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि उहे ख़ासि करे जेके न्याणियुनि जे लाइ इलाही थोरा सख़्तु थी वेंदा आहिनि। त आऊं इहो बि रिक्वेस्ट कंदसि असांजे उन्हनि सिंधी माण्हुनि खे त प्लीज़ तव्हांजी न्याणियुनि खे पढ़ायो लिखायो एजुकेट कयो। छो जो एजुकेशन तव्हां वटि आहे, असांजा सिंधी समाज या असांजे सिंधी ॻोठनि जे एरियाज़ में या इंटीरियर में तव्हां वञो त असांखे काफ़ी अहिड़ियूं छोकिरियूं मिलंदियूं जेके पढ़ी नथियूं सघनि। छो जो स्कूल्स जेके आहिनि उहे इलाही परे आहिनि ऐं उहे पोइ पहुची नथियूं सघनि स्कूलनि ताईं। त असां छोकिरनि खे त ॿाहिरि तालीम जे लाइ मोकिले छॾींदा आहियूं, पर छोकिरियुनि जे लाइ डिॼंदा आहियूं त इन्हनि खे असां कीअं तालीम ॾियारियूं। पर मुंहिंजे हिन प्रोग्राम जे तवसुल सां ऐं तव्हांखे इहा शइ बि शो कराईंदसि त ॾिसो असां हिते 4 लेडीज़ मौजूदु आहियूं ऐं चारई पंहिंजे तरीक़े सां कंहिं न कंहिं कम में मौजूदु आहियूं ऐं पंहिंजे कम खे सरअंजाम ॾियूं था करियूं था। उहो बि तॾहिं थी सघंदो आहे जॾहिं असांजो घर जो मेन जेको मर्द आहे उहो असांखे सपोर्ट ॾिए त तव्हां निकिरो ऐं कमु कयो। त आउं कोशिशि कंदसि उन्हनि छोकिरियुनि खे बि चवण जी या इहा रिक्वेस्ट कंदसि असांजे उन्हनि माण्हुनि खे जेके एजुकेशन खां इलाही सारा परे आहिनि। ऐं एजुकेट थियणु सिर्फ़ु कम जी ॻाल्हि कोन हूंदी आहे। एजुकेट थियण सां तव्हां में तमीज़ अची वञे थी, तव्हां में ॻाल्हाइण जो हिकिड़ो वे अची वञे थो, तव्हांखे इंसानियत अचे थी, तव्हां ग़रीब अमीर जो तफ़ावत नथा रखो। एजुकेट थियण सां तव्हांजे नस्लूं जेके आहिनि उहे तरक़ी ॾांहुं वञनि थियूं। त असांजे सिंधी कल्चर में सिंधी असांजे हिन सकाफ़ती ॾिहाड़े ते आउं तव्हां सां इहा शइ हिकिड़ी शेयर करणु चाहींदसि त प्लीज़ तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो लिखायो हुनर ॾियो। अच्छा, हुनर जे हिसाब सां ॻाल्हि कयूं त असां वटि सिंध में हुनर ॾियारण जे मामले में तमामु ज़बरदस्त नमूने सां असांजा सिंधी लेडीज़ जेके आहिनि उहे गज ठाहींदियूं आहिनि। उन खां अलावा ही सिंधी ज्वैलरी बि तव्हां ॾिसंदा त ही सॼी हथनि सां ठाहियल आहे ऐं इहा असांजी सिंधियुनि छोकिरियुनि ठाही आहे। त कुझु फैमिलीज़ में इहो थींदो आहे त हुननि खे ॿाहिरि न कढंदा आहिनि। त ॿाहिरि निकिरण जे हवाले सां इहो ॻाल्हि करणु चाहींदसि आऊं त प्लीज़ पंहिंजनि जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढो
ऐं पढ़ायो लिखायो। ऐं हुनर सां गॾोगॾु पढ़ाई ज़रूरी आहे। हुनर सां गॾोगॾु अगरि तव्हां वटि पढ़ाई न आहे त तव्हांजो हुनर जेको आहे अधूरो आहे। ऐं इहो सम्झां थी त हुनर सां गॾोगॾु तव्हांखे एजुकेट हुजणु ज़रूरी आहे। हाणे असां हाईलाइट करियूं पिया अलवीना जी आइज़ खे स्लाइड हाईलाइट कयूं पिया। असां थोरियूं आइज़ खे शिमरी ठाहियो आहे ऐं सॉकेट जेको आहे उहो पूरो कवर करे विया आहियूं त जीअं असांजो आई मेकअप ख़ूबसूरत नज़र अचे। हिन खां पोइ अलवीना खे लैशिस रखंदसि आइज़ जे मथां। ऐं लैशिस असां बिल्कुलु हैवी न आंदियूं आहिनि। लैशिस मूं तमामु सनियूं आंदियूं आहिनि। ही तव्हां ॾिसी सघो था त लैशिस जेके आहिनि उहे लाइट आहिनि, हेवी न आहिनि। लैशिस बाद में ॾेखारियूं था। हलूं था ब्रेक जी तरफ़ त पोइ हिकिड़ो शॉर्ट ब्रेक थी वञे। वेलकम बैक। लैशिस लाइट लॻाइणियूं आहिनि ऐं लैशिस असां लॻायूं पिया। ऐं असांजी मॉडल जेका आहे ऑलमोस्ट तयारु थियण वारी आहे सिंधी कल्चरल डे जे लाइ। ऐं तमामु ख़ुशि आहे, चए थी आपी हाणे त आउं बिल्कुलु तयारु आहियां पंहिंजो रैलियुनि में वञण जे लाइ, प्रोग्राम्स खे अटेंड करण जे लाइ, पंहिंजे दोस्तनि सां मिलण जे लाइ। ऐं पोइ इन्हनि जा व्यूज़ बि वठूंसि था त तयारु थी पोइ केॾांहुं वेंदी, पंहिंजी कहिड़ियुनि दोस्तनि सां मिलंदी वञी ऐं कहिड़े तरीक़े सां अॼु जो ॾींहुं सेलिब्रेट कंदी। बेटा आइस खोले छॾो जी। असां आइस खोलाए छॾियूं आहिनि असांजी मॉडल जूं। ऐं जीअं त असांजो हिते स्लोगन इहो आहे त सिंध रहे आबाद सदा। ऐं असांजी हमेशह दुआउनि मां इहे ई दिलि मां दुआऊं निकिरंदियूं आहिनि त असांजी सिंध आहे त असीं आहियूं। ऐं हिकिड़ी ॿी बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदी हलां। हिते असांजे पंहिंजे महिरान टीवी जे सिंधी कल्चरल डे जे प्रोग्राम ते तव्हां सां इहा शइ बि डिस्कस कंदी हलां त ॾिसो पढ़ाई जे लाइ ऐं तव्हांखे फोर्स इन लाइ बि कयां पई। असांजा सिंधी भाउर अगरि ॿुधंदा हूंदा त उन्हनि खे इहा हिकिड़ी रिक्वेस्ट जेका मूं कई हुई त असांजूं जेके सिंधी नियाणियूं नंढियूं 5 क्लास पढ़ी उन खां पोइ अॻियां नथियूं निकिरनि, सिर्फ़ु स्कूलिंग थोरो परे हुजण जे करे, त तव्हां गॾु वेंदा कयो पंहिंजे ॿारनि सां गॾु, नियाणियुनि खे छॾे अचो, वरी नियाणियुनि खे वठी अचो। असां शहरनि में बि इहो कमु कंदा आहियूं त असांजूं नियाणियूं आहिनि, असांजा नंढड़ा ॿारड़ा स्कूलनि में वञनि था त असां उन्हनि जे लाइ छा कंदा आहियूं, असां उन्हनि खे ॿारनि खे स्कूलनि ताईं पहुचाईंदा आहियूं। छो जो हींअर जेको एरा हले पियो, हींअर जेको माहौल हले पियो, उन जे हिसाब सां जेको दौरु हले पियो उन जे हिसाब सां असांखे सॼो ऑफकोर्स असांखे तरक़ीअ ॾांहुं वञणु घुरिजे। हमेशह असांखे इहो सोचणु घुरिजे त असां पोइते न हुजूं। असांजी सिंध खे काफ़ी माण्हू सम्झंदा आहिनि त यार इलाही बैकवर्ड माण्हू आहिनि ऐं किथां सिंध खां आया आहियो, मतिलबु असांखे एॾो शौक़ु करे शॉकिंग वे में असांखे ॾिसंदा आहिनि। असां मॉडल जो लिप्स क्रिएट बि कयूं पिया, उन सां गॾोगॾु असां पंहिंजे कंटिन्यू कयूं था ॻाल्हि खे। त मूं ॻाल्हि कई पई त असां जॾहिं बि किथे ॿाहिरि वेंदा आहियूं त असां छा कंदा आहियूं, असांजो छा कमु हूंदो आहे, असां जॾहिं बि कंहिंखे ॿुधाईंदा आहियूं त बट असां भई सिंधी आहियूं त असांजा उते जेके सिंधी रहंदड़ हूंदा आहिनि, कंहिं बि असां एब्रॉड वञूं था, कंहिं बि मुल्क में वञूं था त तव्हां यकीन कंदो असांजा जेके उते सिंधी फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, असांजा जेके उते दोस्त हूंदा आहिनि, तमामु घणा ख़ुशि थींदा आहिनि त असांजा पंहिंजा असां वटि आया आहिनि, असांजा पंहिंजा असां सां मिलणु आया आहिनि। ऐं ख़ासि करे असांजी जेका सिंधी सकाफ़त आहे, हीअ जेका अजरक आहे, इहा जेतिरो ख़ुशियुनि में असां हिक ॿिए खे पहुचायूं था, हिक ॿिए खे ॾियूं था, ओड़े ई तरीक़े सां जॾहिं असां वटि सोग जो माहौल हूंदो आहे, सोग जो माहौल हूंदो आहे, ॾुख जो माहौल हूंदो आहे, त उते बि असां अजरकूं ॾींदा आहियूं। इट मीन्स अलाह साईं असांखे ही जेको मौसम ॾिनो आहे, अजरक जेका असांजी वियरिंग आहे, हींअर मतिलबु असां पायूं पिया ख़ुशी जे मौसम में, ऐं ही असांजी ख़ुशी ऐं ग़मी ॿिन्ही जी सुञाणप आहे। सो अजरक असांजी सुञाणप सदियुनि खां रही आहे ऐं हमेशह रहंदी। ऐं मूंखे ख़बर आहे त असांजा जेके बि सिंधी
ॿाहिरि जेके बि असांजूं सिंधी रहनि थियूं उन्हनि जे लाइ असां वटि सिंधियुनि जेका सिंधी असांजूं औरतूं आहिनि, असां ॿियनि जे लाइ बि ॻाल्हि करियूं था पर असां सिंधी जे लाइ ज़्यादा इन लाइ ॻाल्हि कयूं पिया छो जो असांजूं सिंधी जेके ॿाहिरि रहंदड़ लेडीज़ आहिनि न उहे ॾाढियूं एक्टिव आहिनि। असां हींअर लिप्स खे असां चाहियूं पिया त म्यूज़िक सां गॾोगॾु तव्हांखे कमु बि सेखारींदा हलियूं। समटाइम्स असां थोरो म्यूज़िक जो बि तव्हांखे तड़को ॾियूं पिया त म्यूज़िक बि लाज़मी आहे, असांजे रूह जी ग़िज़ा आहे ऐं इहा न आहे त पोइ असां जेको आहे न मूव बि कोन था करे सघूं। त असांजा जेके सिंधी लोक गीत हूंदा आहिनि, सिंधी गाना हूंदा आहिनि, सिंधी सॉन्ग्स खणी चओ, उहे ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। जॾहिं ॿुधंदा आहिनि त वाक़ई जीअं असांजा सिंधी ॻोठनि में वेंदा आहियूं झूमणु शुरू कंदा आहिनि। असां आहिस्ते कमु कयूं पिया, असां कोशिशि कयूं पिया त तव्हांखे मेकअप सां गॾोगॾु म्यूज़िक ॾांहुं बि खणंदा हलूं, असांजा सिंधी लोकगीत बि ॿुधाईंदा हलूं। हाणे आउं आईब्रोज़ खे फाइन कयां पई। असां आईब्रोज़ इहा मॉडल जेका आहे उहा यंग मॉडल आहे त असां इन्हनि खे एतिरो शार्प लुक न ॾींदासीं, सफ़ा लाइट सां आईब्रोज़ इन्हनि जा क्रिएट कया आहिनि ऐं लाइट सो इन्हनि खे शेड ॾींदा पिया वञूं असां। अच्छा, कल्चरल डे ते हिकिड़ी शइ मूंखे ज़्यादा नज़र ईंदी आहे त असांजी यकजहती नज़र अचे थी उन में। ऐं असां जॾहिं यकजह थी करे जॾहिं असां रोडनि रस्तनि ते प्रोग्राम्स में वञूं था, घरनि में मच्छियूं पला ठाहे हिक ॿिए खे पहुचायूं था या खारायूं था त तमामु ख़ुशी महसूसु थींदी आहे। त ॾिसो जे ईदुनि में सयूं ठहंदियूं आहिनि, ठीकु आहे, ऐं असां सयुनि सां गॾोगॾु असां वटि खारकूं खीर खारकूं ठहंदियूं आहिनि। त इहे सिंधी असांजा कल्चर आहे जेको असांजे खे शो कराईंदो आहे। त मुंहिंजा काफ़ी फ्रेंड्स जेके आहिनि उहे कैनेडा या ॿियनि मुल्कनि में रहंदियूं आहिनि त हू जॾहिं सिंधी खाधा पचाए मच्छियूं बिह असांजो जेको सिंधी पलो, हिन मौसम में त वरी पलो ऐं मच्छी खे त ॾाढो असां प्रिफरेंस ॾींदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त केतिरो ख़ूबसूरत असांजो जेको सिंधी कल्चर आहे ऐं इन में जॾहिं असां वटि इहे शयूं अचनि थियूं, असांजूं सिंधी खाइण पीअण जूं शयूं, त असां सिंधी ॾाढा शौक़ीन हूंदा आहियूं। हाणे असां हाईलाइटिंग ॾांहुं वञूं पिया। जी, ज्वेलरी असां वियरिंग कराए छॾी आहे, असां हाईलाइट कयूं पिया स्किन खे, उहे एरियाज़ जेके असांजा हाईलाइटेड एरियाज़ आहिनि। ऐं होप सो तव्हांखे असांजो लाइट सो मेकअप सुठो लॻो हूंदो। ऐं अॼु तव्हांखे जेके बि तव्हां जिते जिते बि मौजूदु आहियो तव्हांखे हीउ प्रोग्राम ॾाढो वणियो हूंदो। होप सो तव्हांखे तमामु घणी मज़ो बि आयो हूंदो, तमामु घणो मज़ो बि आयो हूंदो ॾिसी करे। असां पंहिंजे तव्हांखां असां हींअर मोकिलाईंदासीं ऐं पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। ऐं पर गॾोगॾु तव्हां ॾिसंदा असांखे बि दुआनि में यादि रखिजो ऐं सिंध सदा आबाद रहे।